पेड़ी चौक ते जिते तहरीक लबैक जैकबाबाद तरफां जेको आहे महंगाई ख़िलाफ़ एक रैली निकिती आहे। वधीक इन रैली में शुरका ऐं अॻवाननि जो छा चवणु आहे, अचो त उन्हनि सां ॻाल्हायूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका सय्यदी या रसूलल्लाह व अला आलिका व असहाबिका ख़ातम नबी रहमतुल लिल आलमीन रात आशिकी नज़र मुजीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मां जैकब न्यूज़ जो थोराइतो आहियां। जीअं असांखे कवरेज ॾिनी, हे अॼु जो इतिहाद महंगाई जे ख़िलाफ़ आहे। महंगाई जी वजह नाइल हुकुमरान, ज़ालिम हुकुमरान, करप्ट हुकुमरान, ज़ानी हुकुमरान अची करे वेठा आहिनि। हिन वक़्तु बि तव्हां ॾिसो, कॾहिं असांखे बिजली जो मसइलो, कॾहिं गैस जो मसइलो, कॾहिं पेट्रोल जो मसइलो, कॾहिं अटे जो मसइलो, कॾहिं खंड जो मसइलो। खंड ऐं अटो असांजो पाकिस्तान 5 नंबर मुल्क आहे पाकिस्तान जो जेको पैदावार में, उहो बि असां वटि हिन वक़्तु खोट आहे। असां हर अवाम जो, हर इंसान जो इहो ई मुतालबो आहे, रोटी कपिड़ा और मकान मांग रहा है हर इंसान। ये है तुम्हारा पाकिस्तान। मां हुकुमरान के चवां थो, तव्हांजो पाकिस्तान इहो आहे। असां एटमी मुल्क हूंदे असां अटे जे लाइ परेशान हूं, रोडनि ते आया आहियूं। हाणे बिलावल भुट्टे खे कहिड़ी ख़बर त महंगाई या गुरबत या सर्दी या गर्मी हूंदी छा आहे। हो दुनिया जो अमीर तरीन माण्हुनि जी लिस्ट में ईंदो आहे। हाणे बिलावल भुट्टो फ्रांस जो शुक्रिया अदा करे थो त इतों जेके उन्हनि जा सपोर्टर आहिनि, जेके उन्हनि जा वोटर आहिनि, उन्हनि खे सम्झणु खपे त उन जी छा लेवल आहे। जेको गुस्ताखनि खां इमदाद वठी करे इज़हार तशकुर करे थो। मां बिलावल जे इन इक़दाम ते लफ़्ज़नि में मज़म्मत कयां थो ऐं मां गुज़ारिश कयां थो हिन जे वोटर खां कि ख़ुदारा होश या नाखुन वठो। गुस्ताखे रसूलनि खां असांखे कंहिं बि क़िस्म जी का बि इमदाद न खपे, भले असांखे सोन जा रोड छो न ठाहे ॾियनि, असांखे न खपे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम लब्बैक 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 या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अॼु जो ही तहरीक लब्बैक या रसूलल्लाह जो जेको प्लेटफॉर्म ताईं रैली कढी वई आहे एहतिजाजी, त उन्हनि में आउं इहो ई हुकुमराननि खे पैगाम ॾियणु चाहियां थो। हीउ असांजो मुल्क कलमे जे बुनियाद ते ठहियो आहे, इस्लामी मुल्क आहे। अवां ॾिसो त असांजे इस्लामी मुल्क में इस्लामी मुआशी जो ज़रियो कहिड़ो हुयो। असांजे इस्लाम जे अंदरि त जेकॾहिं कंहिंखे अटे जी ज़रूरत पई त हज़रत सैयदना उमर फारूक पंहिंजे कुल्हनि ते खणी करे उनजे घर अची अटो पुॼायो। त अॼु असांजी आवाम खां असांजा हुकुमरान अटो या ॿिया जेके बि खाइण पीअण जा सामान आहिनि या ॿिया ज़रिया उहे खसे करे ग़रीब आवाम ते जेके नाअहल हुकुमरान मुसलत थिया आहिनि, त इहा हिकिड़ी अमली साज़िश आहे। इहा साज़िश सवाइ यहूदो नसारा जे बि काई न आहे। उन्हनि जी इहा ई एजेंट आहे कि इन्हनि खे ग़रीब बणाए करे पंहिंजो ग़ुलाम बणाए वञो, लेकिन उन्हनि खे ख़बर न आहे त सहाबा किराम रिदवानुल्लाह ताला अलैहिम अजमाइन पंहिंजे पेट मुबारकनि ते पत्थर ॿधी बि आका जी ग़ुलामी कई। रैली में शरीक अॻवाननि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो हीउ चवणु आहे त हीउ मौजूदा हुकूमत जेको आहे अवाम ते महंगाई जो जेको आहे इहो बम जेको आहे किरायो आहे ऐं इन जे महंगाई जे ज़िम्मेदार इहा जेकी मौजूदा हुकूमत आहे उहा आहे। ऐं उन्हनि खां अलावा जेके बिलावल भुट्टो ज़रदारी जेको आहे इज़हार तशकुर जेको आहे फ्रांस जो कया, उन ते बि तहरीक लबैक वारनि सख़्ती जो हिकिड़ो सख़्तु जवाबु ॾिनो आहे त असांखे बिल्कुलु फ्रांस जी जेको आहे उहो कंहिं बि जेको आहे उनजी इमदाद जी ज़रूरत न आहे। अगरि असांजा जेके हुकुमरान आहिनि पाकिस्तान जा, इहे ईमानदारी सां ऐं पंहिंजी दयानतदारी सां पाकिस्तान जी आवाम जी ख़िदमत करनि त असांखे कंहिं बि ग़ैर मुल्की को का इमदाद वठण जी ज़रूरत न आहे। कैमरामैन सलीम गोलो सगत, आबिद अली मंगेरो, जैकब न्यूज़, जैकबाबाद।